أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قال الله تبارك وتعالى في كلامه المجيد والفرقان الحميد: ألم يأن للذين آمنوا أن تخشع قلوبهم لذكر الله. صدق الله العلي العظيم. درود الشريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. اللہ تبارک و تعالی قرآن پاک जे हिन ई आयत जे ज़रिए उम्मत मुहम्मदीअ जे माण्हुनि खे आख़िरत जो ख़ौफ़ यादि ॾियारण जे लाइ अहिड़ा अजीब अल्फाज़ फ़रमाया आहिनि. फरमाई अलम यअन लिल्लज़ीन आमनू अन तख़शअ क़ुलूबुहुम लिज़िक्रिल्लाह. छा अञा उहो वक़्तु न आयो आहे जो मोमिननि जूं दिलियूं अल्लाह तबारक व ताला जे ख़ौफ़ ऐं ख़शियत जे करे ॾकी वञनि. छा अञा उहो वक़्तु न आयो आहे. क़ुरान पाक जूं आयतूं हिकु हिकु आयत हिकु हिकु लफ़्ज़ सरापा नूर हक़ ऐं सच आहे. पर के अल्फाज़ क़ुरान पाक जा अहिड़ा हूंदा आहिनि इंसान जे ज़िंदगीअ जो नक्शो मटाए छॾींदा आहिनि जॾहिं इंसान खे सही सम्झ में अची वञनि था. बुज़ुर्गनि लिखियो आहे, फ़क़ीह अबुल समरकंदी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब तंबीहुल गाफ़िलीन में लिखियो आहे, पुराणे ज़माने में हिकिड़ो धाड़ेलनि जो ग्रुप हुयो. मके खां मदीने जे तरफ़ या शाम खां इराक़ खां ईरान खां मके जे तरफ़ जेके हाजी उम्रे ऐं हज जे इरादे सां ईंदा वेंदा हुआ, हीअ रस्ते में वेही करे उन्हनि खे लुटींदा फुरींदा. हिकिड़ो वॾो ग्रुप हो. उन ग्रुप जी अॻुवाणी करण वारो फुज़ैल बिन इयाज़ हो. वॾो उन्हनि जो गुरु. हर ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िर खे, हर हज ऐं उमिरे ते ईंदड़ वेंदड़ माण्हूअ खे जंहिंखे पंहिंजो सामान तोशो सफ़र जो गॾु हुजे सभु फुरे वञनि. 5 रुपया जेके हुजनि उहे बि फुरे वञनि. हिकिड़े दफ़े ईअं काफ़ी सारो वॾो काफ़िलो हो. उनखे लुटण जे लाइ हिननि बि पंहिंजो वॾो जथो हथु कयो. काफ़ी वॾो ग्रुप ठाहियो. जबलनि जे चोटियुनि ते पहाड़नि ते हुतो परे परे विहारे तीरनि ऐं तलवारुनि सां विहारे छॾियईं त हिन सॼे काफ़िले खे लुटणो आहे. काफ़िलो जॾहिं आयो उन वादीअ में पहुतो, जबलनि जे विच मां गुज़रियो. उन वक़्तु हिननि हक़ल करे उन्हनि खे बीहारे करे उन्हनि खे लुटणु शुरू कयो. सभु धाड़ेल जे चवण में नंढा धाड़ेल जेके ग्रुप जा माण्हू हुआ सभु उन्हनि खे वठी विया, विचड़ी विया, फुरींदा विया, सामान खसींदा विया. हता की औरतुनि खे जेके सोना ज़ेवर पातल आहे उहे बि उन्हनि खां लाहींदा विया, खसींदा विया. एतिरे में हिकिड़ो नौजवान इन काफ़िले जो मिस्कीन क़ुरान शरीफ़ जी तिलावत कंदे कंदे जॾहिं इन लफ़्ज़ ते पहुतो, अलम यअन लिल्लज़ीन आमनू अन तख़शअ क़ुलूबुहुम लिज़िक्रिल्लाह वमा नज़ल मिनल हक़. इहे लफ़्ज़ जॾहिं चवंदो वियो त इहे लफ़्ज़ फुज़ैल बिन अयाज़ जेको उन धाड़ेलनि जो अॻुवाण हो उन जे कन ते पिया. अल्लाह ताला फरमाए थो, छा मोमिननि जूं दिलियूं ख़ुदा जे ख़ौफ़ खां अञा नथियूं ॾकनि. अञा उहो वक़्तु न आयो आहे. इहे लफ़्ज़ जॾहिं हुनजे कन ते पिया त उहो लुॾी वियो. हथ मां तलवार छॾाइजियसि. हक़ल करे पंहिंजे साथियुनि खे चई, ख़ामोश. सभु चुप थी विया. सभिनीनि फुर लुट करण वारी आदत छॾी बंदि थी विया, वेही विया. ख़ामोशी थी वई. सभिनी साथियुनि खे चई, बसि छॾियो. जंहिंखे जेको सामान जंहिंखां फुरियो अथव हुनखे वापसि कयो. सभिनि खे वापसि कयूं. काफ़िले वारनि खे छॾे हलिया विया. काफ़िलो वियो हलियो, ही बि विया हलिया. ॿिया त नंढा वंढा धाड़ेल हेॾे होॾे विया हलिया डाकू. हिन जे दिमाग़ में इहा आदत पई फिरे. अल्लाह सिंधु फरमाए त छा अञा उहो वक़्तु न आयो आहे जो तव्हांजूं दिलियूं ख़ुदा जे ख़ौफ़ जे करे ॾकनि. मुंहिंजी कावड़ ऐं गज़ब तव्हांखे अञा नज़र में नथो अचे. छा उहो तव्हांखे अञा मुंहिंजो कावड़ ऐं गज़ब क़यामत क़बर ऐं हिसाब किताब अञा नज़र नथो अचे, सम्झ में नथो अचे.
हिन जे दिमाग़ में इहा आदत पई फिरी, जेतिरी पाण वटि मिल्कियत ठाही हुयईं उहा सभु जो सभु खणी जिथां जिथां फुरियईं, जंहिं जंहिं खां फुरियईं उहा सॼी वापसि कयईं। ओतिरी क़ीमत ॾिनई, उनजो मुतबादिल ॾिनई, उन खां एवज़ो ॾिनई, माफ़ियूं तलाफ़ियूं वरितई, सॼी जो सॼी मिल्कियत पंहिंजी विराए जंहिंखां जितां फुरियईं लुटियईं, उनखे राज़ी करे माफ़ी वठी उनखे ॾेई वठी पंहिंजी जान छॾाए रस्तो सिधो करे अलाह जे आॾो सरब सिधो थी करे माफ़ी वठणु लॻो, क़ुर हदीस जी तालीम वठणु लॻो। छो त अरब क़ौम जो माण्हू त हो न, अरबी ॿोली ॼाणे पियो, क़ुर अरबी ॿोलीअ में आया त कन ते पियसि त नक्शो मटिजी वियुसि। सॼी ज़िंदगी आलमनि सालिहनि जे उन ज़माने जे जयद उलमा जे ख़िदमत में रहियो, वक़्त जो वॾो मुहदिस पैदा थियो। काफ़ी सारियूं रिवायतूं आहिनि हाणे किताबनि में अचनि थियूं उन जूं, फुज़ैल बिन इयाज़, ऐं किन रिवायतुनि में ज़ाज़ान ईंदो आहे, ज़ाज़ान। त इहे उहे माण्हू हुआ इब्तिदा में जेके ॾोहारी आहे, पर क़ुर पाक जी आयत जॾहिं कन ते पई नक्शो मटिजी वियो। क़ुर सेखारे पियो, अफ़सोस सिखण वारा न आहियूं। क़ुर सम्झाए पियो, अफ़सोस असां क़ुर पाक खे सम्झण वारा कोन आहियूं। असां दुनिया में एतिरो लॻी विया आहियूं पंहिंजे ज़रूरतुनि में, पंहिंजे कमनि में, क़ुर पाक खे सम्झण जे लाइ असां वटि वक़्तु ई कोन्हे। रिवाज जे अंदरि ईंदो आहे, अल्लाह ताला जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो सहाबी आहे हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ रज़ी अल्लाह ताला अन्हु, उनजो पुटु इब्राहिम बिन अब्दुर्रहमान बिन औफ रिवायत करे थो त हिकिड़े दफ़े बाबो बीमार थी पियो, पर अहिड़ी बीमारी लॻसि जो बेहोश थी वञे हर हर। हिकिड़ी बेहोशी अहिड़ी लॻसि जो यको बेहोश थी वियो। असां घर वारा मिट माइट दोस्त यार ॿिया थिया सभु गॾिजी विया त बसि वीचारो वफ़ात करे वियो। हिन जे मथां कपिड़ो बि विधोसीं, बसि वियो अलाह ॾे, अहिड़ो चुरे ई कोन थो, साह ई नथो खणे। पुराणे ज़माने में हीअं करे ॾिसंदा हुआ, हवा रग बि नथी हले, खंभु खणी हिते कपिड़ो लटो को रखी ॾिसंदा, चुरे ई कोन थो, कपिड़ो विझी छॾियोसि मथां। संदसि घर वारी उनखे ज़िंदगीअ भर जो चयल हो त जॾहिं बि का मुश्किल हालत अचे त मुसलो विछाए अल्लाह ताला खां घुरंदा कयो। हक़ बि इहो आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी तालीम बि इहा हुई ॾिनल। पोइ घर वारी मुसलो रखी अल्लाह ताला जे सर वसजो थी अल्लाह ताला खां घुरण लॻी। काफ़ी वक़्तु गुज़रियो, हीअ वीचारी रोंदी रड़ंदी अल्लाह ताला खां हालात खे बहितर बनाइण जो सवाल कंदी रही। थोरी देरि खां पोइ हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ जेको बेहोश हो, पंहिंजो कपिड़ो ईअं मथां हटाए अल्लाहु अकबर ईअं चई करे उथियो त सॼे मजमे जे माण्हुनि जो तवजो हुन ॾे वियो। उहे बि सभु अल्लाहु अकबर चई करे उथिया। ख़ुशी थी पई उन्हनि में त हे त असां सम्झो त मरी वियो आहे, अहिड़ो बेहोश थियो, पर हे त ज़िंदा। पुछणु लॻो हिननि खां, छा तव्हां मूंखे मुअल महसूसु कयो, छा मां बेहोश थी वियोसि छा? चयूं त हा अहिड़ो थी वियो जो असां सम्झो तूं मरी वहीं। चईं न मां मरी कोन वियोसि, मां बेहोश ज़रूरु थियो हुउमि। एतिरे में मूंखे हिकिड़े ॿिनि हमराहनि वरितो बाज़ुनि खां, हिकिड़े हिन बाज़ूअ खां वरितो, हिकिड़े हिन बाज़ूअ खां वरितो। वॾा ताक़तवर मज़बूत ड्रिघा कदावर माण्हू हुजनि, मूंखे गेलियूं खयूं वञनि पिया। मां पुछियो वाह काॾे था खणो? चवणु लॻा त बीह तोखे उन ज़ात जे तरफ़ था वठी हलूं जेका इंसाफ़ वारी आहे, जेका इज़त वारी आहे, जेका ताक़त ऐं कुदरत वारी ज़ात आहे। अचु तोखे हुनखे वठी था हलूं, तुंहिंजो हिसाबु उते थींदो। वरी मां चवां भाउ मूंखे छो था वठी हलो? त बीह तुंहिंजो हिसाबु था कयूं, तोखे इज़त ऐं अज़मत वारी ताक़तवर ज़ात जे तरफ़ छिके था हलूं। बीह ईअं मूंखे वठूं था वञनि, मुंहिंजी ॿुधनि ई कोन था, गेलियूं था खणंदा, ताक़तवर माण्हू आहिनि, गेलींदा खणंदा हलंदा था वञनि। रस्ते में हिकिड़ो हमराह आयो, पुछणु लॻो त भाई हिनखे काॾे था खणी वञो? हिननि जवाबु ॾिनो त वॾी इज़त वारी ज़ात जे तरफ़ खणी था वञूं, जेका वॾी बरकत वारी आहे, वॾी इंसाफ़ अज़मत वारी ज़ात आहे। त हुन शख़्स चयो छॾियो हिनखे, हे त उहो आहे अल्लाह ताला हिनजी बख़्शिश पहिरियां खां ई करे छॾी आहे, हिन जो वक़्तु अञा बाक़ी आहे, छॾियो हिनखे त वापसि वञे। पोइ उन्हनि मूंखे छॾियो, मां वापसि आयो आहियां, मूंखे होश आयो आहे, मां तव्हां ॾे आयो आहियां। अबा मुनकिर नकीर हक़ अथव, चवे थो मुनकिर नकीर हक़ अथव, क़बर जा ॿ मलाइक जेके आहिनि मुनकिर नकीर हक़ अथव, किरामन कातिबीन हक़ अथव, इन ॻाल्हियुनि खे वठो। पोइ बुज़ुर्गनि लिखियो आहे, संदसि पुटु इब्राहिम बिन अब्दुर्रहमान बिन औफ लिखियो आहे त उन खां पोइ हिकिड़ो साल ज़िंदा रहियो, पोइ वफ़ात करे।
त अल्लाह तबारक व तआला दुनिया जे माण्हुनि खे कंहिं न कंहिं तरह सां इतला ॾिए पियो त हर शइ हक़ आहे, क़यामत बि हक़ आहे, क़ब्र बि हक़ आहे, ॿीहर उथणु हक़ आहे, हिसाब किताब हक़ आहे, पुलसरात हक़ आहे, महशर जो मैदान हक़ आहे। पर अफ़सोस असां गाफ़िल आहियूं। अल्लाह ताला क़ुर पाक जे ज़रिए बि चए पियो, छा मोमिननि जूं दिलियूं अञा नथियूं मोटनि? अञा दुनिया जे पंहिंजे ज़रूरतुनि, पंहिंजे दुनिया जे शयुनि खे हासिल करण में एतिरा माव लॻल आहिनि, छा उन्हनि जूं दिलियूं अञा नथियूं ॾकनि ख़ुदा जे ख़ौफ़ जे करे? क़ुर पाक जी आयतूं असांखे तालीम ॾियनि थियूं त आख़िरत जी तयारी कयो, अल्लाह तबारक व तआला खां माफ़ी वठो, दुनिया जे माण्हुनि जा हक़ हुक़ूक़ रहियल हुजनि त उहे पंहिंजा ॾियो। या नसीब इंसान खे सुभाणे जी मालूमात ई कान्हे, काई मालूमात कान्हे त सुभाणे सिजु उभरंदो असां ॾिसंदासीं हले न। इन खां पहिरियां तॾहिं त बुज़ुर्गनि लिखियो आहे न त हर राति जॾहिं सुम्हो त सॼे ॾींहं जो पंहिंजो एहतिसाब करे बिस्तरे ते पोइ सुम्हंदा कयो, अॼु मां कहिड़ा चङा कम कया, ख़ुशी कंदा कयो त अल्लाह ताला मूंखां चङा कम वरिता। वरी जे अॼु मां कहिड़ा बुरा कम कया जे यादि पइजी वञनि न पंहिंजे एहतिसाब में, त उन्हनि जी पहिरियां अल्लाह ताला खां माफ़ी तलाफ़ी वठी पोइ सुम्हो। जे कंहिंखे रंज कयो हुजेव, इंसाननि में कंहिंखे तकलीफ़ पहुचाई हुजेव, त उन्हनि खे माफ़ करे छॾियो, उन्हनि खां माफ़ी वठो। उन्हनि जे तरफ़ खां तव्हांखे तकलीफ़ पहुती हुजे त उन्हनि खे माफ़ करे छॾियो, तव्हां तकलीफ़ ॾिनी आहे त उन्हनि खां माफ़ी वठो। इहा माफ़ी तलाफ़ी वठी पंहिंजो मामिलो दुरुस्त कयो। ईअं करे वञो, मुमकिन आहे मतां राति में तव्हांजी मौत जो वक़्तु अजल पूरो थी वञे। तॾहिं त बुज़ुर्गनि इहे सभु ॻाल्हियूं लिखियूं आहिनि। अल्लाह ताला तव्हां असांखे बि इस्लाह अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।